हिंगोर जा लॻे ॻोठ इमाम बख्श डहर जे रहवासिन मोहम्मद पनियल डहर अली मोहम्मद अब्दुल खालिक यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध मीडिया ऑफिस गंबट पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिंगोर जा थाणे जी पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी पिण कई वई। उन मौक़े ते मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो भाउ ज़ाहिद हुसैन डहर ऐं अमर सां गॾु गंबट कोट सगोरी में 20 तारीख़ ते हाज़िरी ते वियो हुयो। जीअं कोट सगोरी मां ॿाहिरि निकितो त संदसि खे हिंगोर जा थाणे जी पुलिस ऐं बासरनि दोस्त मोहम्मद सेतो नदीम तालिब अमीर फ़हीम परवेज़ अयाज़ इम्तियाज़ समीउल्लाह सहतो गॾिजी अगवा करे खणी वञी राति जो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल करे छॾियो। नूंजी अमर हिक पुलिस एहलकार खे सुञातो त रुस्तम कलोड़ो हुयो। वधीक मुतासिरनि जो चवणु हो त पुलिस सहतनि जी विंगार वणंदे नौजवान खे क़तल करे छॾियो आहे। मुतासिरनि मुतालबो कंदे चयो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, सेशन कोर्ट, निगरान हुकूमत, IG सिंध, DIG सखर, SSP खरपुर मीरस के अर्ज़ था करियूं त पुलिस ऐं बासरनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।